अस्सलाम वालेकुम। अॼु आहे सैटरडे 2 मई ऐं सुबुह जा 10:15 थिया आहिनि। ज़हरा वई हाणे कमु करे। गोड़ इहो उनजो कुझु नथो करे सघिजे। कंस्ट्रक्शन कंटिन्यू हले थी माशाल्लाह। प्लांट्स मुंहिंजा हैप्पी हेल्दी अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जा करम। सो बसि जीअं ई उहा वई आहे त वरी मां चयो भला दरवाज़ो बंदि करे, ऐं ॿाहिरियों दरवाज़ो त ऑटोमेटिकली बंदि थी वेंदो आहे, बाक़ी अंदरियों जेको असांजो लाउंज जो आहे उहो बंदि करिणो पवंदो आहे। सो कोई हाल अहिवाल कुझु ख़ासि न आहे ॻाल्हाइण लाइ। गर्मी ॾाढी थी वई आहे ऐं मुंहिंजी तबियत ईअं आहे त तेज़ गर्मी ऐं तेज़ सीअ में मां कमु न करे सघंदी आहियां। कंदी सभु कुझु आहियां पर मूंखां थींदो कोन्हे। ऐं सो अलाह जी मदद सां सभु कुझु करे बि वठंदा आहियूं पर ॼण पुॼंदो न आहे, बिल्कुलु बि मूड न हूंदो आहे। सो अॼु बि मुंहिंजो मूड न हो ऐं सुराण खे थोरो देरि सां स्कूल वञिणो हो त मां थोरी कलाक खनि सुम्ही पियमि। जंहिं महिल उहा वई त मूंखे जाॻाए वई। उन खां पोइ ज़हरा आई। नाश्तो मां अञा न कयो आहे, पंहिंजी मानी पचाए रखी अथमि त हाणे सभिनी खां पहिरियों त नाश्तो कंदमि, उन खां पोइ बाक़ी कम शुरू कंदमि। अची वियमि अंदरि, मानी खाईंदमि ॾहीअ सां। हीअ ॾही आहे बसि आख़िरी, ऐं मानी पचाए रखी हुयमि, उहा खावां थी। बाक़ी नई ॾही हिते सॼा बचल सचल खीर ॼमाइण लाइ रखिया अथमि, उहे ॼमी वेंदा इंशाअल्लाह। ऐं मां हाणे नाश्तो कंदमि। 11:15 थिया आहिनि। खीर आयो आहे हाणे त इहो लाहे फ्रिज में रखंदमि। ऐं भाॼी वारे खां बसर वरिता। बसरनि जी हालांकि ज़रूरत न हुई, अञा पिया हुया, पर इन करे जो भाॼीअ वारे ॾे मुंहिंजा 100 रुपया कल्ह रहिजी विया हुआ त मां सोचियो उन खां कुझु वठी छॾणी बहितर हूंदो आहे। सो 80 रुपए किलो पियो ॾे त 1.25 किलो मां हिन खां बसर वरिता। त हाणे मां खीर लाहे फ्रिज में रखंदमि ऐं उन खां पोइ बसर वसर कटे थी छॾियां। मंझंदि जो मूंखे कद्दू जी भाॼी पचाइणी आहे त उन जे लाइ मां तयारी करे थी छॾियां त 12 सवा 12 गैस अची वेंदी आहे त उन महिल मां फ़ौरन कमु शुरू कंदमि इंशाअल्लाह। बसर कटे छॾियमि, खीर फ्रिज में हले पियो। टमाटो हिकिड़ो कटियो अथमि, आदत पइजी वई आहे टमाटर चवणनि जी, ऐं टमाटो जो पेस्ट बि कढी रखियो अथमि। थांव इलाही सारा अंदरि करे छॾियमि। ऐं हाणे वेंदमि मथे, कुझु खणणो आहे। ऐं इहे खारकुनि जो दॿो ख़ाली थियो त इहो बि मथे मां कुझु सामान रखियो आहे जेको ॾियण जो, त इहे बि उन्हनि जे में ई विझी छॾींदमि। हिकिड़ी कम जी जेका इहे शइ आहे, दरवाज़े ते कोई आयो आहे। सो पोलियो वारी टीम जूं मायूं हुयूं। हादिया जो नालो हमेशह हूंदो आहे हिननि वटि लिखियलु, बाबा हादिया कोन्हे ख़ैर सां, जिते आहिनि उते अलाह जी पनाह में हुजनि। सो मथां मूंखे खणणी आहे पोलिएस्टर। अल्लाह अकबर। कल्ह खां इहो सामान हिते ईअं ई फैलियल पियो आहे। सो हे ठाहियो अथमि हिकिड़ो बैग जंहिंमें वञा थी शयूं विझंदी, जेके ॿिए कंहिंखे कमु अची वेंदियूं, मुंहिंजे कम जूं न आहे। वेंदमि अञा मथे हिन खां, छो त मथे मां हिकिड़ो पूरो स्टोर रूम ठाहे वेठी आहियां न। अल्लाह अकबर। हे ॾिसो, हे कॿट पिया आहिनि, उन्हनि जे मथां हे हादिया राजिया जूं कुर्सियूं, बास्केट्स इलाही सारियूं। इहो पिंक बाइक मुंहिंजे दादिले जी, मां हुनखे चवंदी आहियां हादिलो मुंहिंजो दादिलो। सो मुंहिंजे दादिले जी बाइक आहे। पोलिएस्टर खपे मूंखे, खणूं था इहा फ़िलहालु। 2 थैलियूं भरियल पयूं आहिनि, हिकिड़ी खणां थी। 2 कुशन्स फिल करणा आहिनि। तव्हांखे शायदि यादि हुजे त हिकिड़ो बर्ड पई ठाहियां, झिरकी या कोई हिकिड़ो पखी हुयो, त उहो बि अध में आहे। सिर्फ़ु इन करे अध में आहे जो पोलिएस्टर मथे पई खणी वञा। हालांकि मथे एतिरा दफ़ा थी अचां पोइ बि यादि नथो रहे मूंखे। हीअ पोलिएस्टर जी उहा थैली जेका मां मथां खणी आयमि, इन जो मां छा कयो, इन मां हे 2 कुशन्स भरिया। हे सेट जेको मां ठाहियो हो बेबी क्विल्ट सेट, इहो मूंखे तकड़ में न आहे ॾियणो, हिन में अञा ॾियण में टाइम आहे, त आस्ते आस्ते इन करे मुंहिंजी स्पीड बि घटि आहे। त मां हे कंप्लीट करे हिन सां कुझु ॿियूं बि शयूं ठाहिणियूं आहिनि, पोइ ॾेई छॾींदमि। ऐं हे मां तारीख़ जे लाइ फिल कयो आहे। मूं वटि ठहियलु पियो हो, हिन पासे खां खुलियल आहे, हाणे टोपो ॾींदमि, हिन खे बि टोपो ॾींदमि। जॾहिं मां एग्ज़िबिशन्स कंदी हुअमि तॾहिं मां हे कुझु ठाहिया हुआ कुशन जा बेस, त
कुझु बची पिया मूं वटि अञा ताईं न। तारिक जो फेवरेट हूंदो आर्ची कॉमिक। सो कॉमिक्स एॾा हिन पढ़िया आहिनि जंहिंजी हद न आहे। ऐं हाणे पहिरीं बि मां हिनखे हिकिड़ो कुशन ठाहे ॾेई चुकी आहियां हिन कपिड़े मां। सो चयोमांसि अञा हिकिड़ो बचियल आहे, तोखे खपे त चई हा। त हाणे इहो मां फिल कयो आहे, अञा सेट न कयो आहे। ज़ाहिर हिननि खे जॾहिं टोपा ॾेई छॾींदमि पोइ हिननि जी थोरी सट कुट थींदी ऐं पोइ सेट थींदा। त हिननि खे हाणे वेही टोपो ॾींदमि। गैस अञा न आई आहे, ॿार न थिया आहिनि, त मुंहिंजो हिते टाइम त इहो गुज़रे हिन कम में, जेको इहो बि ज़रूरी हो इंतिहाई। सो उनखां पोइ हे मां हिते ई हिन जे तारिक जे कबट में रखी छॾींदमि ऐं हे सेट बि मां प्रॉपर पैक करे रखंदमि जेसि ताईं ॿियूं शयूं ठाहियां। 12:15 थिया आहिनि, गैस बि अची वई आहे ऐं ॿई मुंहिंजा कुशन्स बि रेडी थी विया। सिलाई थी वई ॿिन्हिनि जी ऐं हाणे पंहिंजी पंहिंजी जाइ ते वेंदा ऐं मां बि पंहिंजी जाइ ते ई वेंदमि, यानी कि किचन में। सो खीर बि करण लाइ रखां। बिस्मिल्लाह रहमान रहीम। ऐं बसर बि दाग करण लाइ रखां। हाणे ॿई कम गॾु गॾु थींदा। थांव मां इलाही सारा अंदरि करे छॾिया आहिनि, जेके बाक़ी बचा उहे फैलाए छॾिया आहिनि। त हाणे हिते बीठे बीठे इहे थांव बि अंदरि थी वेंदा इंशाअल्लाह। सो माशाअल्लाह अॼु मां 2 कुशन्स फिल करण सां, यानी उहो कंप्लीट करण सां गॾु गॾु इहे पखी बि ठाहे पूरो कयो आहे। ऐं हिन जी अलॻि सां वीडियो ठाही अथमि, उहा शेयर कंदमि हाणे। ऐं सामान हिते फैलियल पियो आहे मुंहिंजो। जॾहिं अहिड़ा कम कबा आहिनि न त फैलिबो घणो ई आहे कुझु। बोर्ड जी शिकिल ॾिसां, माशाअल्लाह बिस्मिल्लाह रहमान रहीम। हिनजी बि थोरी बाहि वधाए छॾींदमि त जीअं जल्दी तयारु थी वञे, त मां उन सां गॾु गॾु मानी बि पचाए छॾियां। ऐं उन खां पोइ मां कयां पंहिंजे भींजण ऐं निमाज़ जो एतमाम। ॿिए पहिरीं जी आज़ान अची वई आहे। सो बोर्ड पचे थो हिते। शाम जा 6 थिया आहिनि, निमाज़ पढ़ी वरिती आहे 3 पहिरीं जी। ऐं फाइनली अॼु मां इहे मिटी हितां खणंदमि, पथर हिननि मां अलॻि कंदमि, छो त आली मिटीअ में मां हथ बि न पई विझणु चाहियां। ऐं एतिरा ॾींहं मां अंदरि कमु पई कयां त मूंखे टाइम बि न हुयो। ऐं प्लांट्स खे पाणी बि ॾियणो आहे। हाणे सिर्फ़ु नंढनि खे ॾींदमि जेके उस जे साम्हूं आहिनि, ऐं सभिनी खे नथी ॾियां हिन महिल। माशाअल्लाह मिटी सभिनी में विझी छॾियमि। इलाही कुंडियुनि में मिटी जेका हुई थोरी थोरी घटि हुई, उहा जिन में घटि हुई उहा मिटी मां उन्हनि में विझी छॾी आहे। पाणी मां हिननि खे पहिरियों ॾेई छॾियो, इन करे पाणी अथनि। ऐं पथर सॼा कढी हिन में हिन कंटेनर में विझी छॾिया आहिनि। सो वरी कंहिं न कंहिं में कमु अची वेंदा, कोई मसइलो न आहे इहो। सुभाणे इनशाला पाइप विझी पोइ सभिनी खे पाणी ॾींदमि। अॼु सभिनी में थोरो थोरो विझंदी वई आहियां। ऐं हाणे किचन में हलंदसि। राति जी मानी में भिंडियूं पचाईंदमि ऐं मानी हिन जे लाइ सावा मिर्च बि कटींदमि थोरा। भिंडियुनि जूं मुंहिंजियूं इलाही सारियूं रेसिपीज़ यूट्यूब चैनल ते मुंहिंजे ते आहिनि। ऐं सुबुह ॾही ॼमाई हुअमि त अॼुकल्ह गर्मियुनि में ॾही एॾो जल्दी थी ॼमी वञे। सियारे में त ॾही ॼमाईंदी आहियां त ॼण त रखी ऐं विसरी वेंदी आहियां। सो गर्मियुनि में जल्दी थी ॼमे त बार बार मूंखे चेक करिणो पवंदो आहे त ईअं न थिए त ख़राबु थी वञे। ख़राबु मतिलबु वधीक खटी थी वेंदी त पोइ खाइण में न वणंदी आहे। पोइ हितां मां कुझु सना सना कचिड़ा मिर्च ॻोल्हियां थी, जेके कटे मां भिंडियुनि में विझंदमि। ऐं सुराण अटो ॻोहे छॾींदी, पोइ इनशाअल्लाह राति जी मानी पचंदी। सो हे थी विया मिर्च। माशाअल्लाह मज़ेदार हे भिंडियूं तयारु आहिनि। जीअं त मां हिन में सावा मिर्च घणा विधा, त इन करे पोइ मां ॻाढ़ा मिर्च घटि विधा, छो जीअं बैलेंस थी वञनि, न त घणनि मिर्चनि वारो त मां न खाई सघंदमि। सो हाणे सांझी जी अज़ान आई आहे, निमाज़ पढ़ंदासीं। निमाज़ पढ़ण खां पोइ अची पचाईंदमि मानी। तव्हांखां मोकिलाईंदमि मां अॼु जे हिन व्लॉग मां। अलाह साईं तव्हांखे सलामत रखे, आबाद हुजो। मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारियूं दुआऊं। इनशाअल्लाह अॻिले व्लॉग में मिलंदासीं। तेसि ताईं अल्लाह वाही।